अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं हसन अब्बासी आहियां जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। ख़ाली थां साईं। संदन लहजे जी ख़ुशबू उहा ई हुई, आवाज़ जो वज़न ईअं ई गरो हुन जहिड़ो पहिरें ॾींहुं पले पियो हो। संदन आवाज़ जे वज़न जी उहा बि हिकिड़ी हुस्नाकी हूंदी आहे जो उहो माठ ते गुलकारी कंदो आहे। ख़ाली थां भरियल थांव खां वधीक आवाज़ कंदो आहे बाबला। जे आवाज़ न बि करणु चाहे त बि निकिरी वेंदा अथसि। अजायो पियो चीं चां कंदो आहे। कोशिशि उहा ई हूंदी अथसि त कंहिं न कंहिं लिहाज़ खां पंहिंजे मौजूदगीअ जो अहसासु ॾियारियां। शायदि खेसि उहो ख़ौफ़ हूंदो आहे त हाणे जे कंहिं कम जो न आहियां रहियो त मतां केरु अखि खणी न ॾिसे। थां त थां आहे साईं। हिकिड़े अर्ज़ु कयो, भले ख़ाली हुजे या भरियल, कम जो त हूंदो न, जेसि ताईं भॼी भुरे नथो। उहा तुंहिंजी ऐं असांजी सम्झ आहे न शहज़ादा। साईं मुर्कियो, केतिरा थां भॼण खां पहिरीं नाकारा थी वेंदा आहिनि। अलाए छो उन्हनि खे साफ़ु करे कलई कराए ॾिसण जहिड़ो करे असीं कंहिं जारे कंहिं शोकेस जे हवाले करे छॾींदा आहियूं। उतां पिया असांखे ॾिसंदा आहिनि, बेज़ुबानीअ जे ज़ुबान में उहो ई चवंदा आहिनि त असां बि आहियूं। असांखे बि कतबु आणियो, पर बसि शायदि उन्हनि जो नसीबु ई एतिरो हूंदो आहे। ऐं आख़िर साईं, आख़िर फना बाबा। वॾो साहु खयूं साईं। साहु खणण दौरान अलाए छो अखियूं भरिजी आयनि। आख़िर फना, अजल जे किताब में लिखियल घड़ीअ ते सभु फना। भलारी राति अंदरि थियल फ़ैसिले ते सभु ख़तमु। पन साए मां पीलो थियो त बसि गल मुकिजी वई। वक़्त जे जारे तां किरी नेठि त उनखे भोर भोर थियणो आहे न। हयाती पढ़ण लाइ वटि हाज़िर थिया हुआसीं, अलाए केतिरा ॾींहं थिया हुआ। अंदर में ॻंढियुनि जो हिकु जहान आबाद थी वियो, जंहिंजे खोलण लाइ हुननि वटि हाज़िरी ज़रूरी हुई। वक़्त जे वाकिरे में अंदर जी ॻंढ वज़न वधाए छॾींदी आहे। मथां साहिबान इल्मो फज़ल जे करम नवाज़ुनि जे कहिड़ी कथ कजे। हिदायतूं थींदियूं रहनि थियूं, फ़क़ीर हलंदा रहनि था। इंसान जे मग़ज़ में वॾी फेर हूंदी आहे बाबा। इशारो कयाऊं, मां सम्झी वियुसि। उथी नादीअ मां पाणीअ जो वटो भरे आयुसि। हुननि ॻाल्हि जारी रखी। पाण खे हफ़्ता किलीम जो मालिक सम्झंदो आहे। हलंदो रुगो 500 सीसीअ जे हिकु फूक ते आहे। साबियल आहे कंहिं महिल कंहिं घड़ीअ निकिरी वञे। ॿियनि खे रांबूटा हणणु, ज़ख़्मी करण जी कोशिशि करणु, ॿियनि जे मान मर्यादा ते हथु खणणु संदसि सिरिश्त में हूंदो आहे। उन महिल खां सभु विसरी वेंदो आहे। उहा ॿी ॻाल्हि अथव त उहे सभु अमल ख़ाली थांव जे चीं चां जिया हूंदा आहिनि। अहिड़ो वखरु अहिड़ो न हूंदो आहे। उहो वखरु अहिड़ो न हूंदो आहे जंहिंजो को मोल हुजे, जंहिं लाइ को ख़रीदार हुजे। किथे कतारुनि में ग्राहक बीठल हुजनि, उहो त अजायो पथारियल हूंदो आहे। उहो न आहे त को ॾिसण वारा उहो ॾिसणु न घुरंदा आहिनि। ॾिसंदा बि आहिनि, फफोलींदा बि आहिनि, वठंदा न आहिनि। बसि अॻियां वधी वेंदा आहिनि ऐं वञी हथ साफ़ु करणु लॻंदा आहिनि। हुननि पाणी पीतो, ॿाहुनि सां मुंहुं साफ़ु कयाऊं ऐं ॻाल्हि जारी रखियाऊं। अॻु में बि ॿुधायो हो मां, कंहिं जाइ ते उस्ताद शागिर्द खां पुछियो हो, इंसान ऐं जानवर में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हर शागिर्द पंहिंजी पंहिंजी वितार जवाबु ॾिनो। हिकिड़ो शागिर्द माठ करियो वेठो हो। साईं पुछियो, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हुन वरंदी ॾिनी हुई त साईं, इंसान ऐं जानवर जी छा भेट कजे। जे कंहिं में कमु पवे थो माण्हूअ खे त अॻियां पोयां पुछ लोॾींदो हले थो। माना त पुछ बि अथसि। भला जे कुझु हासिलु थिएसि थो त बोध में भरिजे थो। माना उॾामण लाइ पर बि अथसि। अञा वरी जे पंहिंजे अंदर जी बाहि में सड़ंदे ॿियनि खे मजरू करणु थो घुरे त न बि अथसि। उन्हनि सां मास पटे थो। माना चंबनि जो साहब बि आहे। हाणे साईं, पुछ बि हुजे, चंबा बि हुजनि, पर बि हुजनि, त पोइ माण्हू ऐं जानवर में कहिड़ो फ़र्क़ु आहे? त सॼी ॻाल्हि उते अची बीहे वठी बचा। जबलत त जानवरनि वारी अथसि न, जामू इंसान जो पाए थो घुमे। साईं, पोइ हिनखे छा सॾिजे? कंहिं पुछियो। साईंअ जो मुख सपाट थी वियो। उनखे रब जो ॾमर सम्झिजे बाबा।
अखियुनि में जलाल अची वियुनि। जे मत खसिजी वञे त अहिड़ो त को ॿियो धाड़ो ई कोन्हे, बेमतीअ जहिड़ो त को फुकरो ई कोन्हे सरकार। रब रुसंदो आहे त पहिरीं मत खसींदो आहे बाबा। दुनिया में ॿ माण्हू बेनता ग़रीब हूंदा अथव, उहे जेके सचा दोस्त विञाइनि ऐं ॿिया जेके पंहिंजी मूढ़ाइप ते नादानीअ ते फ़ख्रमंद हुजनि ऐं पाण खे अकाबर सम्झंदा हुजनि। खेनि सम्झ में न ईंदो आहे साईं, ईंदो हुजे त ईअं कनि। साईं मुर्किया, ईअं केरु पंहिंजी मूड़ी विञाईंदो आहे छा नादान? केरु हूंदो जेको पंहिंजो पाण खे ख़ाली कंदो? उहो कमु त को बेसमझी करे सघे थो। ऐं संदन अॻूणी सम्झ उहा जे हुजनि त ईअं कनि। असल में थांव नंढो हूंदो अथनि, हितां हुतां भरिजी वेंदो आहे, पोइ ख़ाली थी वञे त वरी को न को सबबु ठही पवंदो आहे। मुसीबत उन्हनि सां हिकिड़ी ॿी बि हूंदी आहे, संदसि तरो सिधो हूंदो आहे, उते कुझु टिकंदो न आहे। पोइ ख़ाली थियण सां का फुड़ी, को चमचो, का रस, कुझु बि नथो बचेनि। त ईअं त थियणो आहे न बाबा। माठ थी वई हुई, मामिलो मथां उहो, हर कंहिं पंहिंजा पंहिंजा नोट्स पे वरिता। हुननि वटे में बचियल पाणी पीतो ऐं हिक हिक ते निगाह विझी ॻाल्हाइण लॻा। इंसान रब मिठड़े जी अजीब तख़लीक़ आहे, जेको सिख्या जे मरहले में सभिनी जानवरनि खां वधीक वक़्तु गुज़ारे थो। मच्छी मच्छीअ खे तरण नाहे सेखारींदी, पखी ने ॼावल पखीअ जा क्लासिस नाहे वठंदो, कंहिं शींहं, चीते या वाघ पंहिंजे ॿार खे कंहिं मांटेसोरीअ में नाहे मोकिलियो। उहो इंसान ई आहे जंहिंजो बचो तरबियत हासिल करे थो ऐं हासिल करण खां पोइ विञाए थो। अजीब भलमियो आहे। मच्छी मरण घड़ीअ ताईं तरण विसारे नथी सघे ऐं पखी उॾण न। जानवर शिकार करण जूं रमज़ूं हयातीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं यादि रखे थो, जेतोणीकि सेखारियल न आहे। पर माण्हू सभु सिखण खां पोइ बि विसारण जो जहान आबाद करे थो, सॼी तरबियत भुलिजी वञे थो, भरियल थांव खे ख़ाली करे छॾे थो ऐं बसि पोइ चीं चां कंदो रहे थो, विफलंदो रहे थो ऐं मार्कूं घटाईंदो रहे थो। अलाए छो सदाईं उहा रमज़ विसारे वेंदो आहे त बुलंदीअ जी का न का हद ज़रूरु मुक़ररु थियल हूंदी आहे, किरण जी का बि हद न हूंदी आहे। केरु केतिरो किरंदो, केतिरो किरी सघे थो, उन जे हद जो तयन नथो करे सघिजे। दुआ कंदा करियो कंहिंजो थां ख़ाली न थिए। छपियल आचर 17 जुलाई 2016 ईस्वी।